तो ज़ुल्फ़िकार अली भुट्टो यो फैसलो करारदाद मंजूर कई 1974 में। 1974 का आगे इन्हनि खे इजाज़त हुई। ही फितनो 1900 सदी जो फितनो आहे। उन खां इन्हनि खे इजाज़त हुई, तबलीग बि कंदा हुआ, सरेआम माण्हुनि खे दावत बि ॾींदा हुआ। पर इहो जेको कानून ठहियो, आइन ठहियो 1974 जे अंदरि, जेको भुट्टे साहब करारदाद मंजूर कई, इहो आइन ईअं ई कोन ठही वियो त का करारदाद मंजूर थी ऐं उन ते आइन ठही वियो, बल्कि कई ॾींहं अदालत जे अंदरि इन ते मुनाज़रो हलियो। कई ॾींहं अदालत जे अंदरि उलमा इकराम उन वक़्त जा जेके हुआ उन्हनि मुनाज़रो कयो आहे कादियानी सां वेही करे आम्हूं साम्हूं। कई ॾींहं मुनाज़रो करण खां पोइ इहा ॻाल्हि वाज़े थी ऐं तय थियो त कादियानी कूड़ा आहिनि ऐं इहो उन्हनि जो नबी जेको आहे कूड़ो आहे, इन जी दावा कूड़ी आहे ऐं मुहम्मद अरबी अलैहिस्सलातु वस्सलाम ख़ातमुन नबीयीन आहिनि। क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी मुहकम तंज़ीलिही व हुवा अस्दक़ुल क़ाइलीन मा कान मुहम्मदुन अबा अहदिन मिन रिजालिकुम वलाकिन रसूलल्लाहि व ख़ातमन नबिय्यीन व कान अल्लाहु बिकुल्लि शैइन अलीमा। सुब्हानक ला इल्म लना इल्ला मा अल्लमतना इन्नका अंतल अलीमुल हकीम। मुख्तसर हम्द सना दुरूद व सलाम का बाद मुअज़्ज़िज़ सामीन, टाइम के हवाले से आम मुझी सोच हुई तो जुमो 55 ते शुरू थींदो या 50 ते शुरू थींदो। हर मस्जिद में अलग टाइम की सेटिंग होंदी है। मुझे खबर न हुई, इन करे लेट थी वही। बहरहाल इन मुख्तसर टाइम में कुछ तवाने सामूं अर्ज़ कंदासीं। ख़त्म नबूवत जो अक़ीदो रखण हर मुसलमान के लिए ज़रूरी, वाजिब, फ़र्द आहे। कुरान मजीद भी इन ते गवाह है ऐं मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा फ़रामीन भी इन ते गवाह है। हर साल पाकिस्तान मुल्क के अंदर का न का ॻाल्हि अहिड़ी नज़र ईंदी आहे जंहिंजे ज़रिए सां कादियानियुनि खे छूट ॾियणु, मिर्ज़ा ग़ुलाम अहमद जे साथियुनि खे दावत जी इजाज़त ॾियणु, उन्हनि जे लाइ नरमी जो पहलू शुरू करण जी कोशिश कई वेंदी आहे। जीअं त हिन वक़्त बि को फ़ैसिलो कादियानियुनि जे हक़ में आयो, उन्हनि खे तबलीग जी इजाज़त मिली, उन्हनि जी पाबंदी में कुछ नरमी कई वई। कोई मुसलमान हुजे जेको मुहम्मद अरबी अलैहिस्सलातु वस्सलाम सां मोहब्बत तो रखे, अक़ीदत तो रखे, पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां सच्ची मोहब्बत करण वारो, सही माना में ईमान रखण वारो, कॾहिं भी इन फ़ैसिले की ताईद नथो करे सके। यो फ़ैसिलो कॾहिं भी क़ाबिल क़बूल नथो थी सके जे फ़ैसिले में कादियानियुनि खे नरमी ॾिनी वञे, उन्हनि जे लाइ आसानी कई वञे। पाकिस्तान जो जेको कानून आइन आहे उन मुताबिक़ कादियानियुनि खे मुसलमान चवराइण जी भी इजाज़त न आहे। कादियानियुनि खे मुसलमान चवराइण जी भी इजाज़त न आहे। पंहिंजी इबादतुनि गाहुनि खे मस्जिद चवण जी भी इजाज़त न आहे कानून जे मुताबिक़, ऐं पंहिंजे दीन जी तरवीज खुलेआम करण जी भी इजाज़त न आहे। कादियानियुनि खे कंहिं भी क़िस्म जी उनखे इजाज़त न आहे। मुल्क पाकिस्तान जे अंदरि कानून के मुताबिक़ ये फ़ैसिलो कॾहिं थियो, तव्हां सभु सम्झो था त ज़ुल्फ़िकार अली भुट्टो इहो फ़ैसिलो करारदाद मंजूर कई 1974 में। 1974 खां अॻु इन्हनि खे इजाज़त हुई। ही फितनो 1900 सदी जो फितनो आहे। उन खां इन्हनि खे इजाज़त हुई, तबलीग बि कंदा हुआ, सरेआम माण्हुनि खे दावत बि ॾींदा हुआ। पर इहो जेको कानून ठहियो, आइन ठहियो 1974 जे अंदरि, जेको भुट्टे साहब करारदाद मंजूर कई, इहो आइन ईअं ई कोन ठही वियो त का करारदाद मंजूर थी ऐं उन ते आइन ठही वियो, बल्कि कई ॾींहं अदालत जे अंदरि इन ते मुनाज़रो हलियो। कई ॾींहं अदालत जे अंदरि उलमा इकराम
उन वक़्त जा जेके हुआ उन्हनि मुनाज़रो कयो आहे कादियानी सां वेही करे आम्हूं साम्हूं। कई ॾींहं मुनाज़रो करण खां पोइ इहा ॻाल्हि वाज़े थी ऐं तय थियो त कादियानी कूड़ा आहिनि ऐं इहो उन्हनि जो नबी जेको आहे कूड़ो आहे, इन जी दावा कूड़ी आहे ऐं मुहम्मद अरबी अलैहिस्सलातु वस्सलाम ख़ातमुन नबीयीन आहिनि। इहो फ़ैसिलो बाद में थियो, पहिरीं मुनाज़रा थिया। मतिलबु इहो आहे त कंहिं बि मैदान में कादियानी कामयाबु कोन थिया आहिनि। मुनाज़रे जे मैदान में बि उलमा खां खटे कोन सघिया, छो जो कूड़ा दावा हुआ, कूड़ी नबूवत जो ऐलान हो। मोहम्मद अरबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, जामे तिरमिज़ी जी हदीस आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, ला तक़ूमु साअतु, क़यामत ऐसी तो ही कायम न थींदी, हत्ता युबअत, ऐसी तो ही जो टी है कूड़ा दज्जाल है नबूवत जो दावा न कनि। टीह जे क़रीब कुल्लुहुम यज़अमु रसूलुल्लाह, इन सभिनी जो दावा छा हूंदो त अल्लाह जा असीं पैगंबर आहियूं, पर पाण फरमाए इहे कूड़ा हूंदा, दावे में कूड़ा हूंदा, कूड़े में कूड़ा हूंदा, कज़ाब हूंदा, तमामु कूड़नि खां वधीक कूड़ा इहे दावो कंदा। 30 जे क़रीब अहिड़ा माण्हू हूंदा जेके मशहूरु ज़माने में गुज़री चुका आहिनि, 30 खां वधीक नबूवत जो दावा कयो अथनि, पर जेके मशहूरु ज़माने में गुज़रिया आहिनि उन्हनि जी जेकॾहिं तादाद तव्हां ॾिसंदो त उहा 30 जे लॻभॻि आहे। ऐं मुहद्दिसीन उन्हनि जो तज़किरो कयो आहे। ये कूड़ी नबूवत जा दावेदार मोहम्मद अरबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे दौर में शुरू थिया। मुसैलिमा कज़्ज़ाब नबूवत जो दावा कयो, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम उन जा लश्कर कशी कई, पर पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनिया में हलिया विया। सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु तआला अन्हु उन लश्कर मोकिलियो, उनखे क़त्ल कयो वियो, जे अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दौर में नबूवत जी दावा कई। पाण सगोरनि खां पोइ सहाबा इकराम उन्हनि सां जिहाद कयो आहे, क़िताल कयो आहे, जेको पाकिस्तान आइन जे मुताबिक़ इनखे काफ़िर करार ॾिनो वियो। इन में बि थोड़ी सुस्ती थी वई, कमज़ोरी थी वई। काफ़िर खां बजाए उन्हनि खे मुर्तद करार ॾिनो वञे आहे। मुर्तद जी सज़ा छा आहे? उन जो सर तन खां जुदा, मुर्तद जी सज़ा इहा आहे, यानी उन्हनि खे को बि धरती ते रहण जो हक़ न आहे। जेके मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़त्म नबूवत जा मुनकिर आहिनि, को बि उन्हनि खे हक़ न आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सहाबा इकराम उन्हनि सां जंगू विड़ियूं, जिहाद कयूं, क़िताल कयूं, उन्हनि खे क़त्ल कयूं। तारीख़ में ॾिसो, मुर्तद जेके बि नबूवत जो दावा करण वारा उन्हनि खे क़त्ल कयो वियो ऐं उन्हनि जी सज़ा बि आई आहे, छो जो नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जा उम्मती आहिनि। इहो मिर्ज़ा बि मुसलमान हो, पर नबूवत जो दावा कई त काफ़िर त थी वियो, गॾोगॾु मुर्तद बि थी वियो। काफ़िर बि थी वियो, गॾोगॾु मुर्तद बि थी वियो। इन जी सज़ा छा आहे? इन जो सज़ा क़त्ल हुई। उन वक़्तु इनखे क़त्ल करणु घुरिजे हा। जेकर इनखे क़त्ल कयो वञे हा त इन जी नस्ल पाण ई ख़तमु थी वञे हा। त अज़ीज़ साथियो, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी ख़त्म नबूवत कई बेशुमार क़ुरान मजीद जा दलाइल आहिनि, हदीसूं आहिनि, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा फरामीन आहिनि। क़ुरान मजीद जी आयत मूं तव्हांजे साम्हूं तिलावत कई। रब्बुल आलमीन छा फरमाए, मा कान मुहम्मदुन अबा अहद मिन रिजालिकुम वलाकिन रसूलुल्लाहि व खातमन नबिय्यीन। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह से नालो ज़िक्र कयो। तव्हां सभिनी उम्मतनि जो हक़ीक़ी पीउ त न आहे, वालिद न आहे, हक़ीक़ी वालिद न आहे, रूहानी वालिद आहे मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। वलाकिन रसूलुल्लाहि व खातमन नबिय्यीन, बल्कि अल्लाह जो रसूल आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जो रसूल आहे। व खातमन नबिय्यीन, नबूवत में आख़िरी आहे, नबूवत ते मोहर आहे। को बि कमु थींदो आहे त उन ते आख़िर में स्टैंप लॻंदी आहे, मोहर लॻंदी आहे त हीअ ॻाल्हि बिल्कुलु सही आहे, आख़िर तो ई ख़तमु थी चुकी आहे। ख़तमु थियण जो इशारो कहिड़ो वेंदो आहे, मोहर लॻाई वेंदी आहे। मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अल्लाह से फरमाया ख़ातमुन नबिय्यीन, नबूवत ते मोहर आहिनि। पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पोइ को बि नबी न ईंदो दुनिया में। इमारत रसूल जी, अंबिया जी इमारत जेका हुई उहा मुकम्मल थी चुकी आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस जे मुताबिक़ पाण फरमायूं त इमारत मुकम्मल हुई,
मुकम्मल इमारत का हुजे, उनमें एक सिर की जगह खाली हुजे, वह इमारत सुठी लगंदी या ख़राब लगंदी। पाण सवाल कर समझायूं, पाण फरमायूं तो वह सिर आख़िरी जगह इमारत जी आऊं आया मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। पाण फरमाया आऊं आख़िरी इमारत जी सिर आया, उन खां इमारत में गुंजाइश ना है जो उन में खूबसूरती वधाई वने, उन में सिर लगाई वने, उन में किथे भी का गुंजाइश बाक़ी ना है। यानी आऊं ख़ातमुन नबीयीन आया, मुखां पोइ को बि रसूल नबी न ईंदो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इशारा ॾिना, पाण उन्हनि जो तरीक़ा ॿुधायूं त कहिड़े तरीक़े सां नबूअत जा दावा कंदा, शौक़-ए-बाद हूंदा। अॼु बि रिसालत ऐं नबूअत जा दावेदार सोशल मीडिया ते तव्हांखे मिलंदा, जिन जी सरकूबी करणु ज़रूरी आहे। कादियानिन खे अक़लियत करार ॾियण बि इहा हक़ीक़त में दीनी फ़ैसिलो न आहे। इन्हनि खे अक़लियत बि करार न ॾिजे, मुर्तद करार ॾिजे, इन्हनि जी सज़ा इहा आहे, इन्हनि खे क़त्ल कयो वञे। मिर्ज़ा ग़ुलाम अहमद कादियानी कूड़ो ऐं कज़ाब शख़्स हो, जे नबूअत जो दावो कयो। अॼु बि पाकिस्तान में ॾिसूं त हिकु शख़्स खे 2015 जे अंदरि सज़ा मिली, 2015 जे अंदरि सज़ा मिली। उनजो नालो मिर्ज़ा अब्दुल शकूर। उनखे सज़ा छाजी मिली? सज़ा इहा मिली त इन लिटरेचर जारी कया, लिटरेचर जारी कई, किताब लिखियई कादियानियत के परवान चढ़ाइण जे लाइ, उन्हनि खे वधाइण जे लाइ, उनजी तबलीग कई। छो जो पाकिस्तानी कानून जे मुताबिक़ तबलीग करण जी उन्हनि खे इजाज़त न हुई। इन किताब छापे करे माण्हुनि में विड़ाया। जेॾीमहिल इन ते केस कयो वियो 2015 जे अंदरि 2 दिसंबर जे अंदरि इनखे सज़ा मिली, 6 साल क़ैद जी सज़ा ऐं 6 लख इन ते जुर्मानो लॻो। त इन कादियानियत जी छो तरवीज कई? लिटरेचर छो लिखई? किताब छो लिखई? बाद में जॾहिं 2019 में ॾिठो वञे त इहो साॻियो शख़्स अब्दुल शकूर नामी शख़्स इहो वञे थो अमेरिका जे सदर ॾे, डोनाल्ड ट्रंप तव्हां नालो ॿुधो हूंदो, उन ॾे वञे थो, उनखे वञी चए थो त असांखे पाकिस्तान खां इंसाफ़ ॾियारियो, असांखे पाकिस्तान खां इंसाफ़ ॾियारियो। 2019 जी हुकूमत कंहिंजी हुई सभिनि खे ख़बर आहे। कंहिं हुनखे रसाई ॾिनी अमेरिका जे सदर ताईं, उते पहुची करे शिकायत हिकु रियासत जे ख़िलाफ़, मुल्क जे ख़िलाफ़ शिकायत थो करे त हिननि असांखे हुकूक कोन ॾिना, हिननि असां सां नाइंसाफ़ी कई आहे, असांखे हुकूक वठराए ॾियो, नाइंसाफ़ियूं जेके असां सां थियूं आहिनि, असांखे इंसाफ़ खपे। यानी पंहिंजा जेके आला उन्हनि जा आहिनि उन्हनि ते शिकायत खणी विया, हक़ीक़त में उन्हनि जा आलाइकार आहिनि। ये कादियानी मिर्ज़ा ग़ुलाम अहमद अंग्रेज़नि जो आलाइकार आहे, उन्हनि जो एजेंट आहे। अॼु बि अंग्रेज़नि ॾे वञे थो त असांखे इंसाफ़ वठी ॾियो पाकिस्तान जी हुकूमत खां, पाकिस्तान जे वज़ीर आज़म खां, पाकिस्तान जे सदर खां। जॾहिं बि उन्हनि खे मौक़ो मिले थो पंहिंजे अबनि ॾाॾनि ॾे वञनि था, उन्हनि खे वञी इस्तदा कनि था, असांखे इंसाफ़ वठराए ॾियो। छाजो इंसाफ़ ॾिनो वेंदो हिननि खे? कहिड़ो इंसाफ़? ही त मुल्क ऐं क़ौम जा बि गद्दार आहिनि। जेकॾहिं ॾिठो वञे नबूअत सां हिननि गद्दारी कई, मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गद्दारी कयो, नबूअत जो ऐलान कई, पंहिंजा साथी गॾु कई। जेॾीमहिल हिननि ते बैंड लॻो त हिन मुल्क सां बि गद्दारी करे ओॾे वञी करे पंहिंजनि अबनि ॾाॾनि खे शिकायत था कनि त हिन मुल्क असां सां नाइंसाफ़ी कई आहे। हीउ मुल्क पाकिस्तान इस्लामी रियासत जे नाले ते हासिल कयल मुल्क, यकीनन कानून ग़लति हूंदा, तरीक़ा ग़लति हूंदा। अफ़सोस इहा ॻाल्हि आहे त 74-75 साल गुज़री चुका आहिनि, पर हिन मुल्क खे जंहिंजे लाइ हासिल कयो वियो, जंहिंजो को बि मक़सदु हुजे, बानीअ पाकिस्तान जो को बि मक़सदु हुजे, जेके उन वक़्तु माण्हू मौजूदु आहे उन्हनि जो को बि मक़सदु हुजे, पर जेके अवाम लखनि जी तादाद में, अरबनि जी तादाद में जिन पंहिंजो खून पेश कयो, पंहिंजो माल पेश कयो, क़ुर्बानियूं ॾिनऊं, उन्हनि सभिनी जो मक़सदु इहो त हिकु इस्लामी रियासत में असां वञी ज़िंदगी गुज़ारियूं। उन्हनि सभिनी जो इहो मक़सदु हो, अवाम जो इहो ई मक़सदु हो। पर अॼु ताईं हिन मुल्क में कानून, इस्लामी कानून जी बालादस्ती न आहे। अॼु ताईं जमहूरियत वोट हिकु उसूल यादि रखिजो। जमहूरियत जो उसूल छा आहे? इंसाननि जी हुक्मरानी,
इंसाननि जे मथां इंसाननि जे ज़रिए, इहो जमहूरियत जो मतिलबु अथव। इंसानियत जी हुक्मरानी इंसाननि जे मथां इंसाननि जे ज़रिए, यानी वोट जे ज़रिए। पर शरई कानून छा आहे? अल्लाह जी हुक्मरानी। शरई कानून छा आहे? अल्लाह जी हुक्मरानी, अल्लाह जे बाननि जे मथां किताब और सुन्नत जे ज़रिए। शरई तरीक़ो इहो आहे, जेका हुकूमत जो तरीक़ो आहे, ख़िलाफ़त जो तरीक़ो शरई इहो आहे। ऐं आम जेका जमहूरियत राइज आहे उन जो तरीक़ेकार तव्हां ॿुधो। अॼु बि जेकॾहिं पाकिस्तान में कादियानियुनि जी तादाद पार्लियामेंट वधी थी वञे त उन में कादियानियुनि खे मुसलमान बि करार ॾेई छॾींदा। छो जो पार्लियामेंट सिस्टम आहे, वोट सिस्टम आहे, जमहूरियत सिस्टम आहे, ला कानूनियत आहे। इस्लाम जो को बि निज़ाम पाकिस्तान में जॾहिं खां ठहियो आहे अॼु ताईं को पास न थियो आहे। वॾी मुश्किल सां को पास उन जे ख़िलाफ़ धरना ऐं एहतजाज थींदा त छो पास थियो? छो पास थियो कानून? शराब हराम करणो आहे त पार्लियामेंट हराम कंदी। किताब सुन्नत के मजाल ना है नौज़ बिल्लाह इन हुक्मरानी में, इन हुकूमत में, इन जमहूरियत में किताब और सुन्नत के या मजाल ना है जो किताब और सुन्नत जो पैगाम ऐं हुकुम पास थे। पास के जो हुकुम थींदो जेके पार्लियामेंट में अगर वधीक नुमाइंदा थी विया वोट ॾियण वारा हिकिड़े फ़ैसिले जे ख़िलाफ़ अची विया त हू शराब खे हराम कनि या हलाल कनि, उन्हनि जो फ़ैसिलो मञिबो। हू ज़िना खे हलाल करार ॾियनि, उन्हनि जो फ़ैसिलो मञिबो। जेको पार्लियामेंट में वेठल कुझु माण्हू, चुनींदा माण्हू जेके धांधली कहिड़े बि तरीक़े सां पार्लियामेंट में पहुचनि, सॼी आवाम ते हुक्मरानी उन्हनि जी आहे, न अल्लाह जी हुक्मरानी, न अल्लाह जे रसूल जी हुक्मरानी। मुसलमानों गौर कयो, फ़िक्र कयो। ही कादियानियत जो परवान चढ़ण, हिननि जी दावत ऐं तबलीग जो वधण, इहो मुसलमाननि जे लाइ ज़वाल आहे, मुसलमान जे लाइ अफ़सोस जी ॻाल्हि आहे। कादियानियत वधे पई, छाजे करे? जो असां सभ खां पहिरीं असां दीन खां दूर आहियूं। असांखे ख़बर ई न आहे। कई अहिड़ा माण्हू मुंहिंजे साम्हूं आया जिन खे कादियानियत जी ख़बर न हुई, जेके मिर्ज़ा ग़ुलाम अहमद कादियानी जे बारे में तारुफ़ ई कोन हो त केरु आहे। कराची जहिड़ो शहर पढ़ियल लिखियल माण्हू हुते मौजूदु आहिनि। इन ई मौज़ू ते कुझु साल अॻु मूं जुमो पढ़ायो। कुझु साथियुनि सवाल कयो त तव्हां जुमो पढ़ायो, इहो शख़्स केरु आहे? उनखे ख़बर ई न हुई कादियानी केरु आहे, ग़ुलाम अहमद मिर्ज़ा केरु आहे। एतिरे क़दुरु आवाम खे लिकाए वियो। इहे ॻाल्हियूं सोशल मीडिया ते इन्हनि खे मशहूरु कोन कयो वेंदो, छो जो आवाम खे ख़बर पइजी वेंदी। एतिरे क़दुरु माना तरीक़े सां इन्हनि खे वधायो पियो वञे, हिननि जी तबलीग खे आम पियो कयो वञे, छो जो इहे आलाइकार आहिनि अंग्रेज़नि जा। कानून बि पाकिस्तान में अंग्रेज़नि जो आहे। अज़ीज़ साथियो, जेतिरे क़दुरु असां खां थी सघे थो ॿारनि खे, वॾनि खे, नंढनि खे असां तरबियत ॾियूं, इहो सम्झायूं, इहो अक़ीदो सम्झायूं, ख़त्म नबूवत जो अक़ीदो त असांजो पैगम्बर मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पोइ को बि नबी कोन ईंदो, को बि रसूल कोन ईंदो। अल्लाह साईं नबूवत जो सिलसिलो ख़त्म करे छॾियो, नबियुनि जो सिलसिलो बि ख़त्म करे छॾियो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, ओतीतु खम्सन लम युअतहुन्ना अहदम मिनल अंबियाए क़बली। फरमायो 5 शयूं मूंखे अता कयूं वियूं आहिनि, मूंखां अॻे के पैगम्बर खे अल्लाह से अता कोन कयूं। 5 ख़ासा। हिकु रिवायत में 6 ख़ासनि जो तज़किरो आहे। उन्हनि ख़ासनि में हिकु आख़िरी ख़ासो कहिड़ो आहे? पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, बुइस्तु इलन नास काफ़ा। फरमायो त तमामु इंसानियत जे लाइ रसूल बणाए करे मोकिलियो वियो आहे, तमामु इंसानियत जे लाइ। यानी मूंखां पोइ जेका इंसानियत ईंदी क़यामत ताईं तमामु इंसानियत जो रसूल नबी आऊं आहियां, मूंखां पोइ को बि रसूल कोन ईंदो। इहो मुंहिंजो ख़ासो अल्लाह साईं मौत ई ख़त्म नबूवत कई आहे, नबूवत जो सिलसिलो ख़त्म कयो आहे, बंदि कयो आहे। इहो अक़ीदो पंहिंजे ॿारनि खे, मासूम ॿारनि खे सम्झायो। तरबियत के औलाद जी को मास्टर आहे स्कूल में, उन जी इहा ज़िमेदारी आहे स्कूल में जेके ॿार अचनि था मुसलमान ॿार आहिनि उन्हनि खे सम्झाइनि त अक़ीदा ख़त्म नबूवत इहो आहे त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पोइ को पैगम्बर कोन ईंदो। चाहे सोशल मीडिया ते कई फितना आहिनि, कई दावा पिया कनि। जेॾीमहिल ॿार जे ज़हन में हिकिड़ी ॻाल्हि वेही वेंदी, उनखे सम्झ में अची वेंदी त उहो हर फितने खां बची सघे थो, महफ़ूज़ रहंदो फितने खां। इहा ज़िमेदारी कंहिंजी आहे? मुंहिंजी ऐं अव्हां जी ज़िमेदारी आहे।
हर इंसान के ख़बर हुजे, हर मुसलमान के ख़बर हुजे तो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का बाद को पैगंबर न ईंदो, आख़िरी पैगंबर आहे। मरण कटण जे लाइ असां तैयार आहियूं, पर कंहिंखे नबी मञण जे लाइ तैयार न आहियूं जेको मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां बाद नबूवत जो दावो करे। त असां पंहिंजी ज़िम्मेदारी जो एहसास कयूं, सोचूं। मिंबर ते हिकिड़े ॾींहुं जुमो थो थिए, पर असांजो रोज़ इंसाननि सां मिलाप आहे, मुसलमान सां मिलणु आहे। स्कूल में वञण वारो डेली टीचर स्कूल में वेंदो आहे, ट्यूशन पढ़ाइण वारो डेली ट्यूशन पढ़ाईंदो आहे, दोस्तनि अहबाबनि में डेली दोस्त मिलंदा अहबाबनि सां। इन अक़ीदे खे ज़रूरु गौर कयो, अंदाज़ो लॻायो त हिकु उहे माण्हू आहिनि जेके ग़लति नबूअत जो दावा जेके ग़ुलाम अहमद मिर्ज़ा कादियानी अॼु ताईं केतिरी कोशिशि पिया कनि, अॼु ताईं केतिरी कोशिशि पिया कनि पंहिंजे इन कूड़े नबी खे साबित करण जे लाइ, कूड़े नबी के साबित करण जे लाइ अॼु ताईं कोशिशूं पिया कनि। कॾहिं ह्यूमन राइट्स में पिया वञनि, कॾहिं कंहिं वटि पिया वञनि, कॾहिं कंहिं वटि असांखे हुकूक वठी ॾियो। इन्हनि जी कोशिशि नाकाम तॾहिं थींदी जॾहिं असां बि उहा ई जदोजहद कयूं, मोहम्मद अरबी अलैहिस्सलातु वस्सलाम खे ख़ातमुन नबीयीन साबित करण जे लाइ जहिड़ी जदोजहद ही नाकाम करण जे लाइ पिया कनि, तॾहिं असां कामयाबु थींदासीं। ऐं असांजे इलाइक़े में कंहिंखे ज़रूरत कान थींदी जो कादियानी जो नालो वठे या उन्हनि जे जो दावत तबलीग के परवान चढ़ाए या सोशल मीडिया ते दावत दे। जेकॾहिं असां में ईमान गैरत हूंदी, असांजी एतिरी मेहनत हूंदी, कोशिशि हूंदी त कॾहिं बि हीअ अॻिते कोन था वधी सघनि, इन्हनि खे ब्रेक अची वेंदी। पाकिस्तानी कानून जे मुताबिक़ बि इन्हनि खे अॻिते वधण जी इजाज़त न आहे। अल्लाह रब्बुल आलमीन असांखे सही माना में किताब सुन्नत सम्झण ऐं सही माना में अक़ीदो रखण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। व आख़िर दावाना